अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम ज़रिए दुनिया सां गॾु असीं हाज़िर आहियूं। आवां जो मेज़बान नबी बख़्श सठियो हस्बे रवायत ज़रिए दुनिया जा रौनक साईं नदीम शाह साहब असां सां गॾु आहिनि। नाज़रीन, जीअं त तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त कल्ह वफ़ाक़ी हुकूमत पारां जेका आहे सालियानी जेका बजट आहे उहा पेश कई हुई। उन बजट मां आवाम खे ख़ुसूसन ज़राअत खे केतिरा फ़ाइदा थींदा या कोन थींदा उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर ओवरऑल जेका दुनिया में बजट पेश कई वेंदी आहे, ख़ासि करे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में, उन में इहो सिर्फ़ु ख़्यालु रखियो वेंदो आहे त जेका बजट ईंदड़ साल जी पेश कजे, यानी 2021-22 ख़तमु थींदो 30 जून ते, या 22-23 शुरू थींदो 1 जुलाई खां, त ईंदड़ साल जेको आहे उहो गुज़िरियल साल जी भेट में आवाम जे लाइ बहितर साबित थिए, आसानियूं पैदा करे। पर असां वटि जेका सूरत हाल थींदी आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, हिकिड़ा त बजट में टैक्स लॻंदा आहिनि, पोइ वरी बजट पेश थींदी आहे 15 ॾींहं खां पोइ वरी नवां। हाणे जेको बजट जो जेको खसारो ऐं ओवरऑल जेका बजट आहे उहा आहे 9,000 अरब रुपया। हुन में जेको खसारो कल्ह ॿुधायो अथनि उहो आहे 4,598 अरब रुपया, यानी अधु बजट जो खसारो आहे। हाणे जंहिं बजट जो अधु खसारो हूंदो त इहो खसारो किथां पूरो थींदो? यकीनन या त वरी कर्ज़ु वठिबा ॿाहिरी दुनिया खां, या वरी जीअं 1 जुलाई खां नओं साल मालियाती साल शुरू थींदो त वरी शयुनि जा अघु वधणु शुरू थींदा। ख़ासि करे इनडायरेक्ट टैक्सिस लॻंदा, जंहिंमें हिकिड़ो इनडायरेक्ट टैक्स लॻंदो असांजे डीज़ल पेट्रोल ते, ॿियो बिजली ते, टियों गैस ते। इहे टई अहिड़ा शोबा आहिनि जिन जो सिधो सो असरु ज़राअत ते ज़रिए पेशा माण्हुनि ते थींदो। इन ई सूरत हाल ते बि ॻाल्हाईंदासीं। जिन दोस्तनि कल्ह बजट ॿुधी आहे उहे पंहिंजी राय ॾियनि त इहा ज़राअत लाइ फ़ाइदेमंद थींदी या कोन थींदी। असांजे टेलीफोन नंबर तव्हांजे टेलीविज़न स्क्रीन ते ईंदो हूंदो, उन टेलीफोन नंबर ते कॉल करे बजट जे हवाले सां राय ॾेई सघो था त कहिड़ी सूरत हाल आहे, कहिड़ी बहितरी थींदी। ऐं साईं नदीम शाह साहिबु जेका ज़िक्र कयो बजट जो, तव्हां असां सभिनी ॿुधी। हाणे हीअ जेका बजट वफ़ाक़ी हुकूमत या वरी सूबाई हुकूमत चवनि पिया 14 जून ते ईंदी, उहा बि तक़रीबन अंगारे ते शायदि पेश थींदी। पर हीअ जेका ओवरऑल बजट आहे उन में जेका ज़राअत जे लाइ रखिया अथनि टोटल 21 अरब रुपया। हाणे तरक़ियाती बजट आहे 2200 अरब रुपया, ज़राअत जे लाइ रखिया अथनि 21 अरब रुपया। उन 21 अरब रुपये में कुझु रिआयतूं शायदि ॾिनियूं अथनि, को सीड जेके आयल सीड आहिनि उन्हनि ते टैक्स ख़तमु कया अथनि, इम्पोर्ट ड्यूटी ख़तमु कयूं अथनि, ऐं ट्रैक्टर ते GST ख़तमु कई अथनि। केतिरो तव्हां सम्झो था फ़ाइदो थींदो उन? बिस्मिल्लाह रहमान रहीम। बजट जेका आहे मूंखे यादि आहे त हिकिड़े नाणे जे एक्सपर्ट सां मुंहिंजी कचहरी थी पई, चई इहा हूंदी आहे अंग अखरनि जी हेरा फेरी। असीं ॾेखारींदा हाथी वांगुरु ॾंद हिकिड़ा आहियूं, खाइण जा ॾंद असांजा ॿिया हूंदा आहिनि। सुठी ॻाल्हि जेका मूंखे महसूसु थी उहा इहा थी त ॿिजनि ते जेको GST हिननि ख़तमु कयो, सभिनि ॿिजनि ते मुंहिंजे ख़्याल में, छा त अञा अचे पास थिए त ख़बर पए। अख़बार में त सिर्फ़ु सूरजमुखी, तूरियो ऐं सारियुनि जो ॿिज हो, पर मुंहिंजे ख़्याल में सभिनीनि ॿिजनि ते इहा ख़तमु थी आहे। ट्रैक्टर ते GST ख़तमु थियो आहे, इहो सुठो थियो आहे। पर हाणे इहो जेको ॾेखारे असांखे रेवड़ी ॾेखारे वरी मिठाई जो दॿो पिया खणनि, उहो आहे जेको तव्हां सवेर ॻाल्हि कई लिवेई जेका लॻे थी पेट्रोल ते, डीज़ल ते, गैस ते, बिजली ते। त इहो जेको खसारो तव्हां ॿुधायो 50 सैकड़ो खसारो आहे, इहो हिते ई निकिरंदो। अफ़सोस इहो आहे त ज़राअत जेको GDP में थी ॾे 23.8 या 5 ईअं कुझु अंग अखर आहिनि। हाणे चवनि था 19% ॾाढा थी विया। कूड़ था ॻाल्हाइनि, कूड़ था ॻाल्हाइनि। तव्हां 23 था चओ, आउं त चवां थो अणसीधी तरह सां असांजो 50 खां मथे परसेंटेज। बिल्कुलु 50। ॾिसो न जेको टेक्सटाइल जो ॿुधाईनि था त बाबा असांजो हेतिरो कपिड़ो वियो, बाबा कपिड़े जो बि फुटी असां पैदा कई, तव्हां त कान कई। रॉ मटेरियल 80 सैकड़ो रॉ मटेरियल असीं था ॾियो सॼो। अहिड़े तरीक़े सां ॿियूं जेके शयूं, फ्रूट विया एक्सपोर्ट थियण, पंहिंजो भाॼियूं कुझु वयूं, उहो बि त ज़मींदारनि पैदा कई न, उहो तव्हां पंहिंजे खाते में छो था लॻायो? तंहिंखां पोइ तव्हां इहो ॾिसो त बाबा टेक्सटाइल वारनि खे जे तव्हां एक्सपोर्ट ई करायो, हुननि खे सब्सिडी घणी ॾिनी अथव? असांखे छा ॾिनो अथव? असांजे लाइ त आबादगारनि लाइ चवंदा आहिनि, ईंदे त छा खणी ईंदे, वेंदे त छा ॾेई वेंदे। सो इहो कमु आहे अंग अखर हेठि मथे कया। उन सां गॾु हिकिड़ी तव्हां बजट कल्ह पेश थी आहे, टियों ॾींहुं वरी इकनॉमिक सर्वे जेका हर साल बजट खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं पेश कंदा, इकनॉमिक सर्वे आहे पाकिस्तान जे नाले सां, त भई 2021 ऐं 22 कीअं रहियो। उन में हिकिड़ी तमामु घणी माना तारीफ़ जोगी या ज़राअत जे लाइ फ़ाइदेमंद इहा ॻाल्हि आहे त गुज़िरियल साल 2021-22 में उन्हनि ज़राअत जो ग्रोथ जो टारगेट रखियो 3.5%,
इकनॉमिक सर्वे में पाण मञो त बाबा 3.5% ग्रोथ रेट रखियोसीं पर माशाल्लाह ज़रात 4.4% वधी आहे। ज़बरदस्त, शुक्र मञूं अलाए यानी कीअं। 0.9 वही 1% वधीक ग्रोथ थी आहे। इहा बि आउं सम्झां थो इन खां वधीक हूंदी, पर हुन त हमेशह इहो कंदा आहिनि त बस इंडस्ट्री ऐं जेको आहे सर्विस सेक्टर वधे पियो, ज़रात घटिजे पई। जी हा, पर ज़रात जो जेको तव्हां टारगेट रखियो उनजी बनस्बत 1% तव्हांखे वधीक थियो, त माना इन सेक्टर खे त वधीक इंसेंटिव ॾियणु घुरिजनि। बिल्कुलु वधीक ॾियणु खपे। इहे त 21 अरब कुझु ई कोन्हे, हिन मां कुझु ई कोन थींदो, हिन मां ऑफिसरनि जो ई ढउ कोन थींदो, मिनिस्टरनि जो ई कोन थींदो, हेठि छा ईंदो, कुझु बि कोन इन ईंदो। में वरी ॿियो फ्रॉड इहो कयो अथनि 11 अरब रुपया रखिया अथनि 3 सालनि जे लाइ ग्रोथ वधाईंदा। 3 सालनि जी गारंटी कहिड़ी आहे? छो जो साल जे अंदरि शायदि जेकॾहिं गवर्नमेंट हले थी, साल जे अंदरि वरी ॿी गवर्नमेंट ईंदी ऐं इम्कान त इहे जेके हालात आहिनि गैर यकीनी सूरत हाल आहे, त तव्हां 3 साल जो घटि में वधि में टारगेट रखो। 3 सालनि में 11 अरब रुपया ख़र्च कंदा, बाक़ी 10 अरब रुपया हुन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि स्कीम। पोइ उहो नाणे वारे जेके माहिर जेका ॻाल्हि कई अथई अंगरनि जी हेरा फेरी, अंग अखरनि जी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। इहा हमेशह ईअं रहंदी आहे, इहा हमेशह ईअं रहंदी। असांजे ज़रात खे उहे माण्हू था हलाइनि जिन गर्मी ऐं सर्दी कमरे में अंदरां ॾिठी आहे, शीशनि मां ॾिठी आहे, ॿाहिरि ज़मीन ते आया ई कोन। जेके उहो चवंदा गंदम का दरख़्त होता या पौधा होता है। हा, दरख़्त होता या पौधा होता। हाणे इहे था चवनि। हिकिड़ो मिनिस्टर साहब त मुर्गो पोएं साल मीटिंग में चयो क्या ज़रूरत है गंदम लगाने की, इंपोर्ट कर लो सारी। अरे बेरा 2.5 करोड़ एकड़नि ते कणिक लॻे थी, केतिरनि माण्हुनि खे रोज़गार थी मिले, ज़रिए माश आहे। ज़रात सां आउं त चवां थो 90% बि न 100% माण्हू आहिनि जेको खाए थो, उहो बि त ज़रात मां पियो खाए न, त ज़रात सां त हुनजो कनेक्शन न थी वियो। इहे वक़्तु वक़्तु तव्हां असां ॾिसूं था, माना ख़ासि करे जेके अर्बन बेस्ड जेके तंज़ीमूं आहिनि या NGOs आहिनि, उनजो तव्हां जेको गंदम नहीं उगाओ, क्या ॿिया वरी चवंदा बाबा हाई डेल्टा कराबा कम गन्ना नहीं उगाओ, चीनी मंगाएगा ॿाहिरि से। वरी इहे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे डिमांडूं थींदियूं रहनि। मूंखे लॻे थो इहे तो अॻियां हली इहे शयूं कंदा, पर मुल्क जी सख़्त कोन्हे खज़ाने जी। ईअं ई आहे, ईअं ई आहे। छाकाणि त हुन में हिकिड़ी जेका एलीट क्लास आहे, जेका मथी लेवल जी क्लास आहे, उहा उन मां कमाए थी। 3% माण्हू आहिनि जेके सॼी दुनिया ते पिया इहो कंट्रोल कनि, जेके इहे अरबपति ऐं खरबपति माण्हू आहिनि। बाक़ी त सभु माण्हू वीचारा ईअं ई आहिनि। बिल गेट्स चरियो त कोन्हे न। बिल गेट्स होशियारु माण्हू आहे, हेसि ताईं पहुतो आहे, पंहिंजी महिनत सां जाकोड़ सां पहुतो आहे। अबे ॾाढे ज़मीदार कोन्हे। 1,60,000 एकड़ ज़मीन बिल गेट्स वरिती आहे अमेरिका में। चए थो त एग्रीकल्चर खां वधीक का शइ कान्हे। कोविड हुजे, जंग हुजे, छा बि हुजे, माण्हू खे पेट खपे त हू उन में बि सीड़प करे। दुनिया सॼी फूड सिक्योरिटी जे पोयां पई वञे। ब्रेक जो नाज़रीन असां गॾु रहिजो। हींअर वक़्तु थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो, वरी जल्दी मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, बजट ते पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदो। असीं सॼी दुनिया में हिकिड़ो क्राइसिस हले पियो, छो जो हींअर यूक्रेन वारी जेका जंग थी आहे उनजे करे रूस ऐं यूक्रेन इहे ॿ वॾा मुल्क आहिनि जितां तक़रीबन चवनि था सॼी दुनिया जी 40% कणिक जेका एक्सपोर्ट थींदी हुई। ईअं ई आहे। 40% कणिक दुनिया खे मुहैया कंदा यूक्रेन ऐं रूस। हाणे जंग जे करे उहा रूस ते पाबंदियूं आहिनि, यूक्रेन वारा एक्सपोर्ट कोन था करे सघनि। ऐं पाकिस्तान में गुज़िरियल साल जेको टारगेट रखियो हुओ, इहा हार्वेस्टिंग पूरी थिया त असांजो पहिरीं 30 मिलियन टन, पोइ 28 कयो, पर प्रोडक्शन थी आहे 26.1 मिलियन टन। 3 मिलियन टन जो शॉर्टफॉल आहे। हाणे उन 3 मिलियन टन चवंदासीं घुराईंदासीं, फी टन पए पियो $526 फी टन। ऐं टोटल जेकॾहिं 30 लख टन, 3 मिलियन 30 लख टन जेकॾहिं घुराईंदा त उनजी टोटल कास्ट वञी पवंदी $1.6 बिलियन। यानी पाकिस्तानी करंसी में थींदा 320 अरब रुपया। हाणे जेकॾहिं असीं सपोज़ करियूं जेकॾहिं 2 करोड़ एकड़नि ते जेकॾहिं कणिक थिए थी त सिर्फ़ु 2 करोड़ बोरियूं जेकॾहिं DAP थियनि थियूं, उन 5,000 रुपया बोरी ते सब्सिडी ॾियनि त इहा टोटल वञी रक़म थींदी वञी 100 अरब रुपया। 100 अरब रुपए जी तव्हां ॾेई सब्सिडी ऐं ॿिए पासे तव्हां 220 अरब रुपया बचाईंदा। उनजो नतीजो इहो थींदो, आउं जेको सम्झां थो त 28 छा पर असीं 32 मिलियन टन प्रोड्यूस करे सघूं। इन जे बारे में तव्हां इन तरफ़ तवजो असांजा हुकुमरान छो कोन था ॾियनि? हा, उहा सवली ॻाल्हि आहे। छाकाणि त इहा जेके सब्सिडी मिलंदी त इहा वञी मिलंदी आबादगारनि खे। होॾां जे ॿाहिरां इम्पोर्ट कंदा त हिकिड़ा 8-10 माण्हू हूंदा जंहिंखे इहा सॼी कमीशन मिलंदी, किक बैक मिलंदी। वरी खाइण जे लाइ वरी चरू कणिक घुराईंदा जेका कंहिं हिन कार जी हुजे, तंदूर में
मैक्सिको वारा चवंदा अमेरिका समुंड में उछलाईंदा जा ट्रांसपोर्टेशन जा पैसा असीं ॾींदा आहियूं पा खणी अचो साॾा। पोइ हुन में इहो सॼो माल वाल मिलाए ही हू करे उहो ॾींदा। त जेके रूलिंग क्लास आहे जेका मथे हले पई उनखे त सूट इम्पोर्ट थो करे न, हू छो कनि? ॿियो छा आहे, मुल्क जो त ॾेवालो निकितो पिया, तव्हीं $100 मिलियन जे लाइ IMF खे मिनतू पिया करियो, ॿिए पासे $1.6 बिलियन, हींअर जेका IMF खां जहिड़ी किस्त मिलंदी उहा बि $1 बिलियन जी आहे, ॿिए पासे तव्हां कणिक ते ख़ाली माना मुल्क सां त नाइंसाफ़ी आहे। ज़मींदार जो तव्हीं ज़रात जो खणी दुश्मन हुजो जेके वेठा आहियो इस्लामाबाद में या कराची में या लाहौर में, पर मुल्क जो त घटि में घटि जीअं मुल्क आहे, जे मुल्क हलंदो तॾहिं तव्हांजूं अयाशियूं ऐं पॉलिसियूं त हलंदियूं न। हुननि उहो पंहिंजो बंदोबस्तु सभु करे छॾियो आहे। मुल्क आहे तव्हांजो ऐं असांजो, जेके कुर्बानियूं पिया ॾियूं, जेके हलायूं पिया, ॿियनि केॾा वञणो ई कोन्हे, असां न वञणो आहे, न वञी सघूं था। हाणे इन्हनि सभिनीनि जो माल जेको आहे सो ॿाहिरियुनि मुल्कनि में आहे, हिन जी सिटीज़नशिप ॿाहिरियुनि मुल्कनि जी आहे, ख़ुदा न ख़ास्ता का बि हेॾा होॾा ते सभु जा सभु ॿार टपड़ खणी हलिया वेंदा, लोड़ींदासीं असीं। मुल्क सां सचो आहे केरु? हेसी ताईं कहिड़ो हुकुमरान आहे जंहिं मुल्क सां सचाई कई आहे? कंहिं बि कान कई आहे। जंहिंखे मिलियो हिकिड़े हमरा चयो त रमज़ान में जेका शइ ठहंदी आहे सभु को मज़े सां खाईंदो आहे, पर पाकिस्तान बि रमज़ान में ठहियो उनखे सभई मज़े सां पिया कनि। त इहा जेका शइ तव्हां चओ था क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी मोहबत, इहा ड्रामो आहे। असांखे सॼी आवाम खे क़ौमी तराने जे पोयां लॻाए छॾियऊं, पाणी इहे सभु क़ौमी ख़ज़ाने जे पोयां लॻी आहे। त कीअं खाऊं? जेको हुकुमरान आयो आहे हीअं खाओ, हीअं खाओ, हीअं खाओ, पोइ नारो हणंदा क़ौम जो, पाकिस्तान जो। खाई खाई सूरत हाल इहा वञी बीठी आहे न, माना हाणे एतिरो कर्ज़ु चढ़ी वियो आहे, इहो वापसि थी कोन थो सघे, हुन जूं किस्तूं ॾियण लाइ वरी नओं कर्ज़ु था खणूं, ॿिए पासे वरी जेको आवाम खे ॾियण लाइ कुझु कोन्हे। त इहा सूरत हाल आहे। छा ॿी जेका बजट वारी ॻाल्हि थी त भई हाणे बजट हलो ठीकु आहे, जेके तव्हां 21 अरब रुपया रखिया ज़राअत जे लाइ, वफ़ाक़ी हुकूमत सिंध ॾिसो घणा थी रखे, पर जेका सूरत हाल ज़राअत जी आहे, पाणी जो जेको वॾो बहिरान हले पियो सिंध में, टिनी बैराजनि ते वॾी शॉर्टेज आहे। रबी जो मेन फसल जेके 2 हुआ, हिकिड़ो फुटियूं हुयूं उन्हनि जी 50% ज़्यादा पोखी थी आहे, ऐं सारियुनि जी पोखी जो हाणे हिकिड़ो ॾींहुं बि अहम आहे जेको वञे पियो गुज़रंदो, इन जो पैदावार ते असरु पवंदो। त इहे सब्सिडियूं ॿियूं टियूं इन्हनि जा फ़ाइदा, जॾहिं पाणी कोन्हे त उन जा केतिरा असरु पवंदा असांजी ज़राअत ते या ज़री मैशत ते? साईं हाणे फुटी जी तव्हां पाणी ॻाल्हि करे छॾी त 50% पोखी वई आहे, ऐं फुटी जी हालति इहा आहे त इंटरनेशनल मार्केट में हाणे $2 खां पाउंड चढ़ी वियो आहे, जेको अमूमन 40 खां वठी 50, 60, 70 पाउंडनि ताईं वेंदो। इंटरनेशनल मार्केट सेंट्स वेंदो, उहो $2 ते अची वियो, $2 ते हिकिड़ो पाउंड फुटी जो कपह जो अची वियो। इंटरनेशनल मार्केट सुठी आहे, ज़मींदारनि बनियूं तयारु कयूं, खेरिया बि कढी छॾियूं, पर पाणी कोन्हे। पाणी न हुजण जे करे असांजी कपह जी पैदावार, पर उन सां गॾोगॾु जेको असांजी सारियूं आहिनि, जेको असांजे पेट जो गुज़र सफ़र आहे, पेट सां गॾु $2 बिलियन जी एक्सपोर्ट, $2 बिलियन जी एक्सपोर्ट आहे, असांजी उहा मुतासिर थींदी। इहे जेके आहिनि से हिकिड़े तीर सां 2 शिकार पिया थियनि। जेके सियासतदान आहिनि इहे हिकिड़ो त माल लुटीनि पिया, ॿियो वरी आवाम खे अहिड़ो मुंझाए छॾियो अथनि त पंहिंजे गुज़र सफ़र में पूरा हुजनि, असां ॾांहुं ध्यानु ॾियण जी हुन जी ज़रूरत ई न पए। जेको माण्हू अटे जी सटुनि में हूंदो उहो छा बजट खे ॾिसंदो, उहो छा कंहिं सियासतदान जी सोच कंदो, छा कंदो? इहो मुल्क तॾहिं सुधरंदो जॾहिं माण्हू वोट ॾियण महिल सोचींदो त आउं कीअं कंदुसि। एडी ख्वाजा जो हिकिड़ो इंटरव्यू पढ़ियो, उन चयो त साईं भले पुलिस जो जंजाल असां हाणे कॾहिं ख़तमु थींदो? चई हिकिड़े जुमिले में थो ॿुधायां, चई जंहिं ॾींहुं तव्हीं वोट ॾियण महिल सोचींदो त असीं कंहिंखे था ॾियूं, अहिड़े माण्हू खे ॾियूं जंहिंसां ॻाल्हाए सघूं, जंहिंखां पुछी सघूं, उन ॾींहुं अव्हां जो पुलिस जो मसइलो हल थी वेंदो। इहा जॾहिं असीं ज़राअत जी ॻाल्हि कंदा आहियूं इस्लामाबाद में या कराची में वञी अर्बन बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन जे साम्हूं बाबा साहब ज़ुल्म असांजी पॉलिसी सही करे असांखे इहो ई तानो ॾींदा, आपके ई नुमाइंदे वेठे मिलियो में पंजाब हो, सिंध हो, आपके ही ज़्यादातर 70% आपके नुमाइंदे जो रूरल एरिया से आते हैं, पंजाब के रूरल से भी आते हैं, सिंध के भी। त हाणे इहा सूरत हाल उन्हनि खे वरी न शौक़ु आहे, न तवजा आहे, न ई वरी शायदि गुलाचार आहे। न ॻाल्हि इहा त उहो हुननि जो रोज़गार आहे ई कान्हे ज़मींदारी। हुननि खे मथां मथां ठेकनि ते हिन ते हुन ते कमीशनूं मिलियूं वञनि, पैसो एॾो अथनि एॾो अथनि, ॻणे बि नथा सघनि। अच्छा, जेका हाणे सिंध गवर्नमेंट वारी बजट अचे पई वफ़ाक़ वारो ज़रिए, छो जो एग्रीकल्चर सूबे जो ज़्यादा रोल आहे। पाणी वारी सवेरे ॻाल्हि कईसीं, क्राइसिस आहिनि हाणे, क्राइसिस छो जो वधंदा, हर साल वधंदा। हाणे क्राइसिस हूंदे नंढे ज़मींदार जे लाइ कहिड़ी का इंसेंटिव हुजे सिंध गवर्नमेंट, छो जो बजट अचे पई, असांजो प्रोग्राम बि यकीननि
लाॻापियल इदारनि ताईं पहुचंदो हूंदो, ॿुधाईंदा पवंदा त भई कहिड़ियूं असीं भला सजेशन ॾियूं जेका नंढे ज़मींदार खे हिन पाणी जी खोट में फ़ाइदो ॾिए। महांगा जेके इनपुट्स आहिनि फर्टिलाइज़र आहे, उन जे महांगे हुअण जे करे फ़ाइदो थी सघे, कहिड़ियूं सजेशन? साईं आऊं इहा ॻाल्हि कंदुसि त हीउ जेको सिंध गवर्नमेंट जो एग्रीकल्चर वारनि जो ड्रिप जो आहे ऐं इहे वाटर पका करण वारो, इन खे कंटिन्यू कजे, इहा हलाइजे, ड्रिप ते माण्हुनि खे आणिजे, उन्हनि खे उहे रिआयतूं बि ॾियनि जीअं ऑपरेशनल कॉस्ट हुजे बर्दाश्त करण करे। इन डीज़ल में कोन करे सघंदा, इहो सोलर ते ॾियनि। ॿियो इहो त ज़मींदारनि खे खपे त वुड फार्मिंग ते वञनि, काठ, वुड फार्मिंग, काठ। हाणे मुंहिंजी मिसाल जे 20 एकड़ ज़मीन आहे त आउं 5 एकड़ उनखे ख़ासि तौर ते ॿ रखी छॾियां, यूकलिप्टिस रखां, कॉर्नो रखां। ऐं हाणे त पोएं हफ़्ते कराची यूनिवर्सिटी जे बॉटनी वारनि ॾिनी आहे इहा रिपोर्ट त कार्नो ऐं यूकलिप्टस को बि नुक़सानदेह कोन्हे। कंहिं अव्हांखे चयो इहा माण्हुनि हिकिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे। कराची यूनिवर्सिटी में बॉटनी डिपार्टमेंट वॾो फंक्शन कयो, डॉन में रिपोर्ट थियो आहे। त भला वण त उहे जेको साओ वण ज़मीन में जेको पैदा करे थी, साए बूटे खे, साए पने खे, उहो कहिड़ो नुक़सानु करे? न कोन ईंदी, पर हलायूं त सही न, हलायूं हरू भरू, छाकाणि त हिते मिड़ई हिकिड़ो हुन खां ख़बर खपे, उहो छॾे ॾियनि। ॿियो ज़मींदार वञनि इन ते बोसी हुननि ते फसुलनि ते, उहो बि पाणी जो बचाए, उहो गवर्नमेंट ॾे वरी रिआयत। बोसी फसल साईं तॾहिं थींदा जॾहिं को हिकिड़ो फसल असीं फ्लड इरिगेशन में करे वञूं, तॾहिं नमी हुजे पोइ थींदो न। त हाणे सिस्टम में पाणी कोन्हे न, हींअर कोन्हे, अलाह साईं कंदो, बरसातूं पवंदियूं। ऐं ज़मींदार भाउरनि जे लाइ इहा सलाह पियो ॾियां त उहे ईअं कनि, या जीअं हींअर पाणी जी शॉर्टेज जे करे वण न पोखे सघिया आहिनि, उहो बाज़ारि लॻाइनि। न, ॿिया साण जेकॾहिं पाणी जा ज़ख़ीरा वॾा रिज़र्व मंछर ऐं कींजर, इन खे डेमनि में छो नथा कन्वर्ट कनि? भई असीं हिकिड़े विज़िट ते वियासीं, इहो जेको मुज़म्मिल हुसैन हो जॾहिं इहो चेयरमैन हूंदो वापडा जो, त इन उते वापडा वारनि खे चयो त हिननि खे ब्रीफिंग ॾियो। उते हिकिड़े वापडा वारे ॿुधायो त 30 साल पहिरीं असांजी बाक़ाइदा इहे ठहियल फिज़िबिलिटी मंछर जी पई आहे, असांजा सिंध गवर्नमेंट असांखे ओके नथी करे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी हुन ॿुधाई त रोड़ी कैनाल ते नसरत डिवीज़न में या नवाबशाह में या किथे हिकिड़ो कुदरती फॉल आहे। हुन चयो त इन फॉल ते असां हिकिड़ो नंढड़ो पावर हाउस हणी था ॾियूं, इन फॉल तां तव्हां बिजली ठाहियो त पसगिरदाई जे 8-10 मीलनि में अव्हांखे लाइट मिले। पोइ त जेकॾहिं बिजली ठाहिण ते अचनि त सिंध जे हर नंढे वॾे रेगुलेटर ते ठाहे सघंदा, जेको ॿारो हले थो। तमामु न ॿारे ते माना पाणी हलंदो पियो, पर उहा त उन ते तवजो ई कोन आहिनि। त तव्हां इहा ॻाल्हि कई त उन बिजली जे भला अची थी वञे त ॻोठ वारनि खे लाइट मिली वेंदी, ट्यूबवेल हणी वठंदा, को नंढो पंहिंजो को बि सिस्टम ठाहे सघंदा। मंछर आहे, किंजर आहे, बाबा जेॾीमहिल अलाह न करे किंजर में पाणी घटिजी वियो त कराची वारनि खे किथां पाणी ॾींदो? जेॾीमहिल 2-3 लख माण्हू रोड ते निकिरिया, हुकूमत छा कंदी? कुझु नथी करे सघे, न पुलिस थी कुझु करे सघे, न छा। त ॻाल्हि इहा आहे त बाबा तव्हां अॻियां जी सोचियो। ही चवनि था त खाई पी असीं भॼी वेंदासीं, पोयां लोड़ींदा। हिकिड़ी ॻाल्हि सवेरे तव्हां असां कई, हलो ठीकु आहे, जेका अर्बन बेस्ड आहिनि उहे तनक़ीद कंदा हुआ, हाई डेल्टा कराबा कमंद पाए सारियूं पाइनि। इहा भला कैंपेन हलाइजे जेके असीं नंढा फसल पोखियूं, नंढी ज़मींदारी, नंढा फसल जेके एक्सपोर्ट ओरिएंटेड हुजनि। इन जे लाइ वरी गवर्नमेंट को गॾियल को इंसेंटिव ॾिए ऐं सुजाॻी आणे त बाबा, छो जो हर मुल्क में असांजा कमर्शियल अताशी वेठा आहिनि, असांखे अची ॿुधाइनि ऐं प्रांशल सूबाई गवर्नमेंट, वफ़ाई गवर्नमेंट, बाबा वॾा फसल, मेजर फसल घटि पोखियो। जेकॾहिं तव्हांजी जीअं ॿुधायो त बाबा 20 एकड़ बनी आहे, 5 एकड़ भला कमंद पोखियो, 5 एकड़ ते वण पोखियो, 5 एकड़ पेट जे लाइ सारियूं कणक पोखियो, 5 एकड़ ते वरी सब्जियूं पोइ। अहिड़ी हिकिड़ी प्लानिंग जे लाइ माण्हुनि जी थोरी अवेयरनेस थियणु घुरिजे न, त ज़मीन घटि पाणी ते घटि टाइम वारा फसल पोखजनि। सही, ईअं थियणु खपे, इहा सही ॻाल्हि आहे। सिंध हुकूमत खे मुंहिंजे ख़्याल में को न को कारंदो त ॿुधंदो हूंदो, उनखे इन शइ ते कमु करणु खपे। ऐं वसाण साहिबु आहे बि तकिड़ो माण्हू, हिमत वारो माण्हू आहे, जे करण ते अचे त उनखे इहा शइ असीं बि फीड कंदासीं, अवां बि कजो, ऐं ज़रात वारा जे ॿुधंदा हुजनि त उहे बि कनि। उनखां अलावा वैल्यू एडिशन अहिड़ी आहे जो उन में बि माण्हू कमाए थो सघे। साईं, स्पंगर जो मिसाल थो ॾियां, असां वटि पाकिस्तान जे स्पंगर जो मेजर जेको वधि में थर में उमरकोट में मीरपुर ख़ास में पोखिजे थो। इन जो स्पगोल जो प्लस सौंफ जो ऐं कलौंजी पोखिजे थी। कलौंजी बि मूं बि पोखी, पर साल ॾाढी सुठी थी। राया हिकिड़ी चवंदा आहिनि, हिकिड़ो ॿियो दाल जहिड़ो हूंदो आहे, उहो पोखींदा आहिनि। उहो पंजाब में, कराची में, सभिनि हंधनि ते हले। ग्वार भली थिए थी, ग्वार भली थी थिए, उहा त बोसी थिए थी, बोसी थिए थी, बरसाति थिए थी। पर इन जो कारखानो जेको हस्किंग आहे, असां पंजाब में लॻल आहे।
हितां खां सॼो सामान वञे थो असां खां वठनि 2000 रुपया मण। तेल रिफाइनरी पंजाब में लॻंदियूं पर भला असीं पैदा त करियूं उन लाइ गवर्नमेंट न थोरो असीं पैदा त करियो, असांखे मिले कोन थो न। तव्हां वञी पाउ जो डॿो करशी जो वठो स्पंगर जो त उहो तव्हांखे 350 रुपया में मिलंदो, ऐं असां खां सॼी स्पंगर था वठी वञनि 2000 रुपया मण। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे, मूं साईं मुज़फ़र शाह साहिब खे बि अर्ज़ु कयो, साईं सेनेटर साहिब खे, त अव्हांजो तक आहे, अव्हांजो इलाइक़ो आहे, तव्हां हिन शुगर एग्रीकल्चर जी कमेटी जा मेंबर बि आहियो, चेयरमैन आहियो शायदि, त इहो कारखानो हिते आणो, तव्हांजे माण्हुनि खे रोज़गार मिलंदी, तव्हांखे हिते जेको आहे सो इनकम वधंदी, तव्हांखे इहे वधीक पैसा मिलंदा। अहिड़े तरीक़े सां वसाण साहिब खे बि इहा सजेशन ॾियणी पवंदी त बाबा केलो आहे, केले जे थोरो मां पोटाश थो निकिरे, लिक्विड पोटाश थो निकिरे, उन मां कपिड़ो थो ठहे। बांग्लादेश वारो माण्हू फतेह मोहम्मद मरी साहिबु हिते डिमॉन्स्ट्रेशन कई एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में, उते हुन आणे माण्हू बांग्लादेश जो माण्हू आयो, उन कपिड़ा खणी आयो। तुर्की में, जर्मनी में माण्हू ऑर्गेनिक कपिड़ा इन केले वारे में पिया पाइनि। असांजे हर ज़रई शोबे जे हर जिन्स जे वेस्ट मां का न का हिकिड़ी मुस्बत ऐं फ़ाइदेमंद शइ ठही सघे थी अगरि जेकॾहिं ठाहिण थी अचनि। असांजे चौपाए माल जे जेको आहे उन छेणे मां बायोगैस ठही सघे थी, उहा बायोगैस तव्हांखे बिजली बि ॾींदी, उन मां जा तव्हांखे ऑर्गेनिक फर्टिलाइज़र ठही सघे थो। पर इन जे लाइ इंसेंटिव ऐं कोऑपरेशन सभु हुजे न गवर्नमेंट जो। इन ते तव्हांजो जवाबु वठंदा, पर हींअर वक़्तु आहे हिकिड़ी ब्रेक जो। नाज़रीन असां गॾु रहिजो, हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, वरी जल्दी मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी तो जेको तव्हां सां सवेरे सवाल कयो त भाई इहे जेके हर जेके आहे एग्रीकल्चर जे वेस्ट मां का न का शइ फ़ाइदेमंद थी सघे थी। छेणे मां असांजे भोसे मां बायोगैस, ऑर्गेनिक फर्टिलाइज़र, इन तरफ़ त ध्यानु ॾियणु हाँ, घुरिजे। आऊं अॼु खां 30-35 साल पहिरीं पंजाब में वियो हुउसि त कणिक जो लाबारो पियो हले, त चौधरी साहिबु हुते वेठो, मूं वरी कणिक जी जिन्स पई ॾिठी, तॾहिं इहे ॿियूं जिन्सूं हुयूं, मैक्सी ऐं पाक 70 ऐं इहे हूंदियूं, इहे नयूं जिन्सूं विन्सूं कोन, सरसब्स ताज़ी ताज़ी आई, निया एटॉमिक एनर्जी वारनि ॾिनी हुई, त हुन रुगो संग पियो लूं। त मूं चयो हाणे पुछां, मूंखे बि हैरानी थी त मुंहिंजो हीउ संग पियो लूणी, हीअ डंडियूं छॾियूं, मूं चयो हिन जो बू कानियुनि जो उठाईंदो। मूं चयो चाचा जी छा पियो करीं? चई बाबा फर अव्हांजो आहे, बाक़ी हेठियूं सो ज़मीन जो आहे। चई आउं हुनखे हर ॾेई रोटावेट कंदुसि, इहो इन ज़मीन में वेंदो, इन में ठहंदो। चई अमी बोणनि खे बि जे रोटावेट करियो, अहिड़े तरीक़े सां कणिक खे बि करियो, सारे जे हुनखे बि बाहि न ॾियो, इन में विझो। त इहा हुकूमत खे सिख्या ॾियणी पवंदी, हुकूमत खे ॼाण ॾियणी पवंदी, अहिड़ा औज़ार ॾियणा पवंदा। उन में छा थींदो त असांजे केमिकल फर्टिलाइज़र, यूरिया, DAP जो खपत अधो अधु घटिजी वेंदी। माना इम्पोर्ट बिल असांजो DAP जो घटिजी वेंदो, ज़मीदार जो ख़र्चो घटिजी वेंदो। हाणे ज़मीदार खे खपे त थोरे लॻाए वधीक कमाए, असीं वधीक लॻाए पाण नुक़सान था खाऊं। त इहे शयूं हुकूमत खे इन ते बिल्कुलु अचणु खपे। इंडिया जी हिकिड़ी मूं मूवी ॾिठी, हिन में हिकिड़ो ज़मीदार हो, यूट्यूब ते आई पे, उहो इन ढगियूं वगियूं जेके हूंदियूं आहिनि, इन जो छेड़ा वेड़ा सभु गॾु करे पोइ उनखे हुन इहो बायोगैस पे ठाही, पोइ उहो जेको लिक्विड थिए पियो उनखे वरी उहो रिफाइन करे पैक करे ज़मीदारनि खे पियो ॾिए। बोतलूं जीअं पंहिंजी नेस्ले जी बोतल आहे पाणी जी, अहिड़ी नंढियूं नंढियूं बोतलूं बि ठाही त बाबा ॿूटे ॿूटे खे ॾियो। वरी हारियुनि खे ॾिसां पियो, हर ॿूटे जी पाड़ में बोतल पिया ॾियनि, उहो भाण वारी हुनजी ठहियल। पोइ वरी चईंदा इन मां असीं वरी मीथेन गैस बि निकिरे थी, असीं उन खे बि उन में सिलेंडर में था बंदि करे ॾियूं। त साईं ॻाल्हि इहा त इन में नुक़्स, अलाह साईं जेका शइ ख़लक़ी आहे उन में का न का हिकमत आहे, असीं नथा करियूं। ज़मीन पाणी वारी छो पाणी जो त बोरान हले पियो। तव्हां असां पाण कोशिशि करियां पियो, मुंहिंजा ॿिनि जॻहियुनि ते ज़मीन हुई, हाणे हिकिड़ी जॻह ते मूं सारियूं पोखणियूं पोइ उनखे ख़तमु करे छॾियोसीं, हाणे वरी ॿियो फसल पोखींदा, छो जो पाणी जो शार्टेज आहे, लेट बि थियूं पिया। त ज़मीनदार असां सभिनी अहिड़ी प्लानिंग बाबा जेकॾहिं 20 एकड़ आहिनि, 20 एकड़नि मां भला 10 एकड़नि खे सुठो करे, जो पाणी सिस्टम में ई घटि आहे, त पर 10 एकड़नि ते ई रिलाए कजे, बाक़ी 10 एकड़नि खे खेड़े छॾिजे, पाणी जॾहिं बचे थो उनखे रेज करे छॾिजे, वरी बोसी फसल पोखे। इहे साॻियूं सारियुनि खे बि पाण रेज हरतर करे सघूं था। मूंखे यादि आहे त अॼु खां 50 साल पहिरीं बि हरतर कंदासीं। 10 एकड़ खे छॾे ॾियूं, ख़ाली रेज करे छॾियूं, पर जीअं वट अचे त वरी ॿियो साईं बाजर लॻी वेंदी किबला। इहा प्लानिंग करण खां हाणे गाॾो कोन, छो जो असीं वही इल्ज़ाम हणंदासीं पंजाब पाणी खणे थो, पर सिस्टम में पाणी त कोन्हे न। सिस्टम में कोन्हे। पंजाब खे हींअर चवण जी एतिरी ज़रूरत ई कान्हे। हिकिड़ो त मथे न बरसाति पई आहे, न बर्फ़ विकिरी आहे, डैम ई ज़ीरो लॻो पियो आहे, त पंजाब छा चोरी कंदो? बाक़ी हाणे जे चोरी
त मूंखां मथे जेको आहे उहो करे थो, हर को करे थो, पोइ पंजाब हुजे, इंडिया हुजे, खणी अञा ॿिया या कंहिं मकामी मुल्क हुजे। मकामी हिकिड़े वाटर ते जेके 4 ज़मींदार पुछण वारो सुख थो पिया, मुंहुं वारा पिया पीअंदा आहिनि। मूंखे ही तव्हांजी ॻाल्हि ॾाढी वणी त बाबा जे 50 एकड़ तुंहिंजी ॿनी आहे त 25 एकड़ पोखे छॾियो, 25 एकड़ छॾे ॾियो। अॻे असांजे दौर में त चेट, कती ऐं आधायूं, आधायूं उहो फसल आहे जॾहिं चेट ऐं कती जे विच में जेको टाइम आहे उन में पोखिजे, वरी ॿियो कती ऐं चेट जे विच में टाइम आहे उनखे आधायूं न चवंदा। इहो सीर चयो ऐं पाण इन छो भई जेकॾहिं तव्हां 20 एकड़ 10 एकड़ सुठा करे पोखियो, 10 जॾहिं हलो सारियूं पोखियो था, 10 एकड़ सारियूं पोखे छॾियोसीं, फ्लड इरीगेशन थिए थी त अहिड़ी ॻाल्हि आहे, उन खां सारी वधे बि कोन थी। जॾहिं असांखे 50 ॾींहं 60 ॾींहं जो पाणी फसल थी थो वञे, पोइ पाणी घटि थो पए, पोइ पाणी सिस्टम में त हलंदो पियो, उहो पाणी असीं जेके रेज करे हलायूं, 2 रेज कढी छॾियूं ख़ाली ज़मीन मां, त उहा वरी तयारु थी वेंदी, उन में बोसी फसल पोखे सघूं था। बिल्कुलु ईअं ई आहे, ईअं मुंग बि लॻाए सघंदा, हींअर ॿीहर मुंग लॻी सघंदा। इहा प्लानिंग कजे त हिन में फ़ाइदो बि थींदो, टाइम बि बचंदो, ऐं जेको सिस्टम में जेको भौचाल आहे उनजे मनफ़ी असरात खां बचंदासीं न। बिल्कुलु। बाक़ी जेके सवेर तव्हां कमंद वारी ॻाल्हि कई, हाई डेल्टा वारी, इन ॾिसो न, खंडु त असां लाइ अहिड़ी आहे जहिड़ी ऑक्सीजन, जेको शुगर वारो आहे उनखे बि चौणी खंडु खपे, ऐं हर दफ़े हुकूमत चए थो बाबा खंडु ते खंडु खाइण जी कोन्हे, असांजे दवाउनि में पए थी, हर शइ में पए थी, मेडिसिन में पए थी। 75% खंडु मिलंदी वञे थी इन बाटलियुनि में, पेप्सीअ में, कोल्ड ड्रिंक्स सेवेंट में। माण्हू जे खपत में कोन्हे एतिरी जेतिरी हिन कोल्ड ड्रिंक्स में, शरबतनि में थी वञे। भले तव्हां हिन खां रिकॉर्ड घुराए ॾिसो, 75% खंडु जेका असां इस्तेमालु थिए थी इन में, बाक़ी ॿियनि में। भला बाबा ॾिसो न, कमंद जे पोखिजे थो, माल जो बि सहूलियती थियो वञे, गाह बि थियो थो वञे, ज़मींदार खे बि 4 पैसा गॾु था मिली वञनि, हारीअ जो बि जान थिए थो वञे, ॿियनि फसलनि जी त का ख़बर कान्हे। 18 अमेंडमेंट खां पोइ असांजे सूबनि खे खपे त इन कम खे हलाइनि। मूंखे नथो लॻे त कणिक ऐं कमंद खां सवाइ हुकूमत, सूबाई हुकूमत खे कंहिं बि फसल जो अघु मुक़ररु कयो हुजे। अघु हिकिड़ो त पोखी खां पहिरीं मुक़ररु कनि, ऐं जेको उन सीज़न में भाण ऐं दवाउनि जा रेट वरी न वधनि, छाकाणि पहिरीं जेकॾहिं ख़ाली तव्हांजी ॻाल्हि कटी, ख़ाली मुक़ररु न कनि पर मुक़ररु करे उन ते अमल बि कराइनि न। इंडिया में ईअं आहे, पटाटो वधीक थो थिए उहो गवर्नमेंट थी वठे, खंडु वधीक थी थिए गवर्नमेंट थी वठे, कणिक वधीक थिए थी गवर्नमेंट थी वठे, हर जॻह थी हले। मज़े जी ॻाल्हि त तव्हांखे ॿुधाईंदो त बहिरान त अञा कणिक जो खुराक जो ईंदो मथे साल। हिन साल कणिक जेका ॿिज लाइ कंपनी वारनि रखी आहे, फूड डिपार्टमेंट पंहिंजी नाहेली ॾेखारे, कणिक पहिरीं वरितऊं कोन 1.5 महीनो, पहिरीं सेंटर कोन खुलिया, पोइ बारदानो कोन आयो, बारदानो आयो त पैसा कोन हुआ, सुता पिया हुआ, वापारियुनि वठी छॾी। हाणे साईं जेके कणिक जी ॿिज जी कंपनियूं आहिनि उन्हनि रखिया, उन्हनि ते छापा पिया हणनि, उन खां ॿिज खणनि। मथे साल अव्हांखे ॿिज ख़ालिस ॿिज कोन मिलंदो। ख़ालिस छा, तव्हांखे 10,000 15,000 रुपया बोरी मिलंदी, ऐं त हुननि वटि इन सीड जी परमिशन आहे, फेडरल सीड वारनि जी बि परमिशन आहे, प्रोविंशियल फूड डिपार्टमेंट जी बि परमिशन आहे। साले पट में कल्ह जेको आहे सो हिकिड़ी सीड कंपनी ते छापो वियो अथनि, ऐं उन जेके सील करे विया आहिनि गोदाम, मीरपुर ख़ासि में 1500 बोरियूं खणी विया। इहो त ज़्यादती आहे, भला इहो जेकॾहिं सीड ते छापा लॻंदा पोइ तव्हांजी कणिक हिन साल त वॾो बोरानो एवरेज ई कोन आई न कणिक जी। साईं कंपनी वारनि सिर्फ़ु 50% ॿिज वठी सघिया आहिनि बसि, ॿियो मिलियन ई कोन हुननि खे, कणिक घटि लथी। अच्छा, ॿियो पाणीअ बोरान सां गॾु वरी हिकिड़ा मसनूई बोरान जेके असांजे मुल्क में माफ़ियात पैदा कंदा आहिनि, फर्टिलाइज़र जो ख़ासि करे यूरिया जो जेको बोरान हले पियो, उहो जेका हुकूमत जी तब्दीली सरकार वारनि जी अचो साईं, अफ़गानिस्तान पियो वञे, ख़ान साहब मोकिले पियो, बाबा मोकिलींदो त असांखे त बाटरी जी ख़बर कोन्हे, बाबा उहा गवर्नमेंट वई हली, हाणे त वरी पुराणो पाकिस्तान में बहाल थी वियासीं, उहो अची विया, अञा रेट 2200-2300 रुपया पियो हले बाबा, 24-25 बि आहे। चो माना थोरे ते जेकॾहिं ॾींदा तव्हांखे 2300 में ॾींदा, बाक़ी ग़रीब जेको आहे उहो 2500-2600 बि ॾींदा। बजट में तव्हां ॿुधो हूंदो त बजट में फर्टिलाइज़र कंपनियुनि खे पहिरीं सब्सिडी हुई 6 अरब रुपया, हींअर 11 अरब रुपया कई अथनि, 5 अरब रुपया वरी हिन बजट में वधाए ॾिना अथनि। पर हुननि जी छा अधु में तवजा भाई, जेकॾहिं तव्हां 5 अरब रुपया सब्सिडी वधाए पिया ॾियो त हुननि खे बाउंड बि त करियो न, जेको 1850 सरकारी रेट तव्हां मुक़ररु कयो इनखे वरी 1600 ते खणी अचो न, उहो बि कोन्हे माॻीअ उल्टो असांखे वधीक रेट ते पियो मिले। इहो बि त हिकिड़ो वॾो असांजी पैदावार हील ते फ़र्क़ु थो विझे न। बिल्कुलु, कणिक जो हिकिड़ो त असरु इहो बि आहे न त DAP हिकिड़ो महांगो हो, ॿियो अणलभ हो, ॿियो यूरिया मिलियो कोन, यूरिया मिलियो कोन। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त अॻे नंढा हूंदा हुआसीं त पोइ इहे शिकार जूं कहाणियूं पढ़ंदा हुआसीं, बाबा हिन शींहं खे माण्हूअ जो मुंहुं लॻी वियो आहे, रतु माण्हू जो लॻी वियो आहे, ॿियो शिकार न कंदो।
त जॾहिं ही भाण जो यूरिया जो इहो थियो त मूं चयो ही हाणे डीलर बि सभु हिननि खे रत माण्हू जो लॻी वियो जॾहिं आहे, अहिड़ी आहे न, कतई वापसि कोन ईंदा। पर इन में सभु भाङे भाईवार आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी सेक्रेटरी एग्रीकल्चर खे लेटर लिखी चयो त तुंहिंजो फलाणो फलाणो माण्हू फलाणो ऑफिसर इहो डीलरनि सां मिली वेठो आहे। मटियारी ज़िले मां 60% जेको मटियारी जो कोटा 60% मटियारी में लथो ई कोन्हे, उहो बिगड़ी छॾियो। एग्रीकल्चर वारा चवनि था असांजे हथ में कुझु कोन्हे, डीसी एक्शन 100% डीसी लिखी ॾिनो एग्रीकल्चर वारे सेक्रेटरी खे, कुझु कोन थियो, हुनखे छा कंदा? न पोइ हुनखे उन एग्रीकल्चर वारनि खे त सज़ा अचणु घुरिजे। उन त पाण पोइ आउं त जिन सां बि ॻाल्हाईंसीं, असां जेको कसम सूं डीसी कंदो प्राइस कंट्रोल, ज़रई जिन्सनि ते कंट्रोल, ज़रई जिन्सनि जी जेका इनपुट्स आहिनि उन्हनि ते कंट्रोल, असांजी डीसी ॿुधे कोन थो। हाणे इहो त ख़रीफ़ वार में त बोरान ईंदो न, माना बोरान ईंदो, 3000 में बि यूरिया कोन मिलंदो न। ऐं ॿियो इहो जेको किसान कार्ड जेको हिननि चयो पिए हिते पीपल्स किसान कार्ड, इहो टियों फसल अची थियो, अञा उहो ई हिननि खां अखर एग्रीकल्चर वारनि खां नथा पूरा थियनि। 17 मीटिंगूं करे अचनि। अड़े बाबा ॾियो छॾायो जान यार। हाणे उन ते कावड़ रुॻो ई आहे त उन पहिरीं मीटिंग में असां चयो त इहो आबादगारी अकाउंट में वञे। जे असीं चऊं आहे डीलर खे ॾियो या अव्हां विरायो त कॾो का पैसा बि खपी वञनि हा। हाणे इहे मुंधा पिया आहिनि त ज़मीनदार खे वेंदा, असांखे त कुझु ई कोन मिलंदो। अच्छा, इहे हिकिड़ा त इनपुट जा क़ीमतूं महांगियूं, पाणी कोन्हे, जेको इनपुट आहे ख़ासि करे DAP फर्टिलाइज़र, उन जूं क़ीमतूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। असां वटि हूअं त ज़रई दुनिया में वेस्टर्न वर्ल्ड में तमामु घणी तरक़ी थी आहे, वॾी हेवी मशीनरी हले पई, पर असां वटि जदीद मशीनरी सिर्फ़ु ट्रैक्टर आहे। हाणे ट्रैक्टर जेको बेलारूस ट्रैक्टर सिंध में तमामु घणो हले थो, उनजी क़ीमत हींअर थी वई अथव 32 लख रुपया। 44 लख रुपया। 44 लख रुपया या 32 लख माना त महीनो पहिरीं हुई। हाणे 44 लख रुपया आहे त माना इहा हुंडा सिविक जेतिरी क़ीमत आहे, इहो 44 लख रुपया आउं सम्झां थो त 400 एकड़ वारो ज़मीनदार बि कोन वठी सघंदो। त पोइ इन इहा जेकॾहिं हिकिड़ी मशीनरी आहे जेका चयो हाणे ढगनि ते ज़मीन खणंदी कोन, 44 लख में केरु वठंदो? पोइ गवर्नमेंट भला इन ते को सब्सिडी ॾे, को 50% रखे, फेडरल वारनि त कोन रखी, रुगो टैक्स ख़तमु कयो त 15% 17%, पोइ टैक्स सां छा थींदो? शहबाज शरीफ़ पोएं हफ़्ते सॾियो हो त अचो हिन में प्री बजट सेशन में, त मूं जेको फाइनेंस मिनिस्ट्री वारनि फ़ोन कयो, दावत ॾिनी, मूं चयो केतिरा माण्हू आहिनि? चयूं त को 600 खनि माण्हू थींदा। पर मूं चयो 600 माण्हुनि में कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो? असांखे त रुगो हुन मदारी आंगर विहारे छॾींदो, उहो बीन वॼाए हलिया वेंदा, ताड़ियूं वॼायो, ऐं हितां खीसे मां ख़र्च करे वञूं। असांखे छा इहो शहबाज शरीफ़ टीवीअ ते बि ॾिसूं पिया, कहिड़े ज़रूरत आहे खीसे मां भरे वञनि। पोइ चयूं सजेशन ॾियो। उन में मूं इहा हिकिड़ी सजेशन ॾिनी त यूज़ ट्रैक्टर असांखे जीअं गाॾियूं पियूं अचनि, ॿियूं पियूं अचनि, उहो असांखे इजाज़त ॾियो, उहो सस्ता था मिलनि। रूस मां बि सस्ता था मिलनि, जर्मनी मां बि सस्ता मिलनि, तुर्की वारनि वटि बि इलाही एग्रीकल्चर जी मशीनरी आहे। हाणे जे GST ख़तमु थियो आहे त इहे ज़मीनदारनि खे इजाज़त ॾिनी, उहो ट्रैक्टर 10-12 लखे में रूसी जहिड़ो ट्रैक्टर मिली वेंदो आराम सां। 15 लख में मिले तॾहिं बि असांजे लाइ फ़ाइदेमंद। मूं इहो प्रोपोज़ल हुननि खे ॾिनो, पोइ वरी शायदि पढ़ियूं, ॾिठूं त हीउ बड़बड़ इलाही पियो करे, पोइ वरी मूंखां पुछूं त ॿियो छा था चवणु चाहियो? मूं चयो जेका सब्सिडी जेका बि तव्हां ॾियो था उहा डायरेक्ट फार्मर खे ॾियो, तव्हां ही जेके फैक्ट्री वारनि खे ॾियो था असांखे नथी मिले ॿिजनि ते, इन ते। ऐं ॿियो मूं हुननि खे इहा चयो त 2010 में जॾहिं इहा ॿोॾि आई त आसिफ़ ज़रदारी वटि मीटिंग ते वियासीं, अवी बि हूंदो, त पोइ उते इहा हुन ॻाल्हि कई त बाबा DAP हिननि खे ॾियो। ऐं ज़रदारी साहिबु इहो ॿिज DAP वारो हुन सदर साहिबु इहो तव्हांखे यादि हूंदो त उन साल 15 लख एकड़ ते सूरजमुखी लॻो, ऐं पाकिस्तान जो रिकॉर्ड पैदावार थी, इंपोर्ट बिल 50% घटिजी। बाबा जे ज़रदारी करे सघे थो त अमी बि भला पाण करियो या उन खां को दिलि वठो, थोरो धारो करियो, सब्सिडी ॾियो न माण्हू ॿई गॾिजी करे, सुबुह वफ़ाक़ गॾिजी करे, आख़िर में भला कहिड़ो मैसेज ॾींदा ज़मीनदारनि खे त भई छा कनि? हुकूमत खे बि मैसेज ॾींदा, बजट जेका अचे पई हुकूमत खे इहे ॾींदो। साईं ख़ुर्शीद शाह चयो नेशनल असेंबली में त मूं पंजाब खे पाणी विठी ॾिनो, त ख़ुर्शीद शाह साहिब खे चवंदुसि त किबला वंड हमेशा घरां शुरू कबी आहे, पोइ ॿाहिरि ॾिबी आहे। घर में असीं उञ पिया मरियूं, अमी विया पंजाब खे बहावलपुर में पाणी ॾियो। साईं भलो कयो हुनजो, पंहिंजो भलो भला सिंध गवर्नमेंट करे। न भलो भले करे, पर असांजे ज़रूरत छो थो करे? असांजो बि त हक़ आहे न, असीं त टेलेंडर आहियूं। पहिरियों हक़ असां वटां, भला तूं भला अधो अधु त करी। अॻे इमरान खान हो त 10 गारियूं पे ॾिनऊं, हीअं थियो हूअं थियो, हाणे त अवी वेठा आहियो न, CCI में छो नथा वञो? तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि इहा कंदुसि त ज़मीनदारनि खे त बाबा अलाह साईं जे हर कम में बहितरी आहे।
जेको बि मसइलो थियो थियो उन में वरी 10 मौक़ा खे ख़ुदा ॿिया थो ॾे। रुगो सोचो उहो ई ॾिसो, सोचियो, क़ुर शरीफ़ चए थो त सोचियो सम्झो वीचार करियो ऐं तव्हांजे बकुल 10 एकड़नि मां 5 एकड़ पोखियो, ठाहे पोखियो, सुठो पोखियो, उहो तव्हांखे कमु ॾींदो। ॿबुर वण पोखियो, 25-26 में गैस ख़तमु पई थी न, 1000-1200 रुपया वण वेंदो, का ज़रूरत कान्हे कंहिंखे मिंथ करण जी। ऐं वोट ॾियण खां पहिरीं, ठपो हणण खां पहिरीं थोरो सोचिजो। महिरबानी से नदीम निशाल साहब। नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो ॾिठो। असांजी ज़रिए दुनिया प्रोग्राम जे ज़रिए महिराण टेलीविज़न जी इहा ई कोशिशि आहे त सिंध जे ज़रिए पेशा माण्हुनि जा ज़राअत जा मसइला उजागर कजनि ऐं उन्हनि जे बारे में का मुस्बत राय ॾिजे त जीअं असांजी हुकूमतूं सूबाई हुजे या क़ौमी हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत हुजे, ज़रिए पेशा माण्हुनि जी ज़रूरतनि ऐं जाइज़ मुतालबनि ऐं हक़नि जो ख़्यालु रखे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। इजाज़त ॾींदा, वरी ॿिए हफ़्ते मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।